नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा कंडियारो में नाजायज़ हद दख़लियूं ख़त्म कराइण लाइ असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफूर धामरा, टाउन ऑफिसर सलीम अख्तर मेमून, मुख्तियार ज़ाहिद भट्टी, इंक्रोचमेंट ऑफिसर हसनैन जोखियो, पुलिस ऐं अमलो साण करे शहर जे स्टार चौक, हाई स्कूल रोड समेत ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई करे नाजायज़ हद दख़लियूं ख़त्म करायूं। नाजायज़ हद दख़लियूं ख़त्म कराए छपरा संतुल रेड़ा हटाए छॾिया। उन सिलसिले में टाउन ऑफिसर असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफूर धामरा, मुख्तियार ज़ाहिद भट्टी, टाउन ऑफिसर सलीम अख्तर मेमून, हसनैन जोखियो जो चवणो हुयो त शहर में हद दख़लियूं ख़त्म करायूं पियो वञनि। हद दख़लियूं मुकमिल तौर ख़त्म करण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। शहर में केतिरनि ई ॾींहनि खां हद दख़लियूं ख़त्म कराइण लाइ कार्रवाई हलंदड़ आहे। कंहिं बि हद दख़ली कंदड़ सां का बि रिआयत न कई वेंदी। ही कार्रवाई अदालती हुक्म ते कई पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।